मज़मून आहे सिंधियुनि जी मुग़ल साम्राज ख़िलाफ़ जदोजहद। लेखक रसूल बख़्श परीजो। इंसान ऐं जानवर में मुख्य फ़र्क़ु हीअ आहे त इंसान जानवरनि जी भेट में पंहिंजे तजुर्बनि मां वधीक फ़ाइदो वठे थो ऐं उन्हनि जी मदद सां आईंदे लाइ वधीक सम्झ सां रिथाबंदी करे थो। इंसानी तारीख़ इंसान जे गुज़िरियल वॾनि तजुर्बनि जो रिकॉर्ड आहे। दुनिया जी अवाम 50 ऐं 60 हज़ार सालनि में जेकी कयो ॾिठो ऐं सठो आहे, तंहिंजो सही रिकॉर्ड वटि मौजूदु हुजे हा ऐं उहो उनजो फ़ाइदो वठी सघे हा त जेकर हेसि ताईं इंसान जी क़िस्मत में एॾो वॾो इनक़लाब आयल हुजे हा जो अॼु असीं उनजो तसवुर बि नथा करे सघूं। माण्हुनि खे जेकॾहिं फ़ौरू ऐं ज़ालिम तबिक़नि ग़ुलाम धारींदड़नि, ज़मींदारनि, जागीरदारनि, सरदारनि, ख़ाननि, बादशाहनि, शहंशाहनि, ख़लीफ़नि, केसरनि, कसराउनि, सरमाएदारनि, धारियनि, ग़ुलाम धारींदड़ साम्राजनि ऐं शरारतनि जे गुज़िरियल सवें सदियुनि में कयल फुरनि, ज़ुल्मनि, बदमाशियुनि ऐं ज़लालतुनि जे समूरे रिकॉर्ड जी पूरी ऐं सरबस्ती ख़बर हुजे हा त अॼु उन्हनि मां को बि तबिक़ो या टोलो मुश्किल को अवाम खे बरगलाए या डेॼारे संदनि सिर ते सुवारु रही सघे हा। जेकॾहिं अवाम बाख़बर हुजनि ऐं खेनि चङी तरह ख़बर हुजे हा त गुज़िरियल सदियुनि में रूए ज़मीन ते असांजे अॻियनि उन्हनि जे हथां छा सठो आहे ऐं उन्हनि सां केतिरियूं सर धड़ जूं वेढ़ियूं कयूं ऐं केॾियूं सख़्तियूं सठियूं ऐं अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं हज़ारे मुश्किलातुनि हूंदे खेनि केतिरियूं ई शिकस्तूं ॾिनियूं त जेकर संदन सम्झ एॾी घणी ऐं संदन हौसला एतिरा बुलंद हुजनि हा जो हू घणा ज़माना अॻु उन्हनि फ़ौरू ऐं ज़ालिम निज़ामनि जी पार पटे छॾनि हा जेकी अहिड़नि फ़ौरू ऐं ज़ालिम टोलनि खे अवाम ते मुड़ियो वेठा आहिनि। इंसान जे हज़ारे सालनि जी तारीख़ बाबति हज़ारे साल हिकिड़ो अख़र बि रिकॉर्ड ते न रखियो वियो। जॾहिं खां तारीख़ लिखी वई आहे सा ॼण त कालोकी ॻाल्हि आहे। उनखां अॻु बाबति रुॻो धुका आहिनि। जेकी लिखियो आहे सो हिकु त जेकी लिखणु खपे सो कोन्हे, उन जे 1000 मां हिकिड़ी पती आहे। ॿियो जेकी लिखियो वियो आहे सो इंसान ज़ात जे वसी अक्सरियत जे दुश्मननि फ़ौरू ऐं ज़ालिम तबिक़नि जे पारां ऐं उन्हनि जे फ़ाइदे लाइ अवाम जे ख़िलाफ़ु ऐं खेनि गुमराह करण लाइ लिखियो वियो आहे। तव्हांजो अॼु सॼी दुनिया जे तारीख़ 99% हिकु तरफ़ी, थोरी सची, घणी कूड़ी ऐं अवाम खे सख़्तु गुमराह कंदड़ आहे। उहा अवाम जे दुश्मन वॾेरनि, सरमाएदारनि ऐं साम्राजनि ऐं शरारतनि जी हथ में अवाम ख़िलाफ़ु वॾो इल्मी, नज़रियाती ऐं नफ़्सियाती हथियार थी कतब अची रही आहे। सिंध जे गुज़िरियल दौर जे तारीख़ जो लफ़्ज़ सिंधियुनि जे जानी दुश्मन साम्राजनि जो वज़ीफ़ो खाईंदड़नि ऐं हिमायतुनि जो लिखियलु आहे। उनजो नुक़्ता नज़र साम्राज परस्त ऐं सिंध दुश्मन आहे। उन्हनि तारीख़ नवीसनि मां जेकी बिना शरीफ़ सम्झा वञनि था से बि साम्राजनि जी मुखालफ़त कंदड़ सिंधियुनि खे हरामज़ादे खां घटि गार नथा ॾियनि ऐं सिंधी वतन दोस्त अवाम जे क़तलामनि ते ख़ुशीअ जूं खगियूं हणनि था, बल्कि हथ वठी पंहिंजे सिर वञी हज़ारे सिंधी री गुनाह माराइण ऐं संदन बचा ॿार कुहाइण ऐं बाना बनाइण पंहिंजो फ़र्ज़ु सम्झनि था ऐं वॾे फ़ख्र सां पंहिंजा इहे कारनामा बयानु करे साम्राजनि खां आफ़रीन जा तलबगार थियनि था। साम्राज परस्त ऐं अवाम दुश्मन तारीख़ नवीस जे सतही हिकु तरफ़ी ऐं साम्राजी तारीख़ नवीस में अवाम जे तरफ़ जे हक़ीक़तुनि लाइ कहिड़ी जॻह हूंदी सो हर को सम्झी सघे थो। अहिड़ी हालत में सिंधी अवाम खे पंहिंजे अवामी ऐं साम्राज दुश्मन तरफ़ जे ज़रिए जेतिरी गुज़ारियल अहवाल हथु करण लाइ बि ईअं तारीख़ी झंग झागणा पवंदा जीअं को गजगाह ॿेले में कंहिं से जो पेर खणण जी कोशिश करे। होशियार पहिरीं थी सिंधी तारीख़ जो पेर खणिबो त मुख़्तलिफ़ हंधनि तां हक़ीक़तुनि जा अहिड़ा ज़रा पुर्ज़ा हथु करे वठिबा जिन मां असांखे पंहिंजे अवाम जे माज़ीअ जूं कुझु मुख़्तसर झलकियूं नज़र अची सघंदियूं। उन्हनि मां असांखे अंदाज़ो थी सघंदो त असांजे अवाम जो माज़ीअ में केतिरो न इज़त भरियो वतन दोस्त किरदारु पे रहियो आहे ऐं आलमी साम्राज दुश्मन जदोजहद जे तारीख़ में असांजे साम्राज दुश्मन जदोजहद हिकिड़ी कहिड़ी न चिमकंदड़ बाब जो वाधारो कयो आहे। ग़ुलामी जे दौर जी शुरूआत खां वठी 20वीं सदी में किन मुल्कनि में जागीरदारी सरमाएदारी राज ख़तमु थियण जे विच वारे हज़ारे सालनि जे अरसे में हर क़ौम हर अवाम हर वक़्तु तबिक़ाती ग़ुलामी जो शिकार पियो रहियो आहे। अॼु बि दुनिया जी आबादी जा 2 हिसा तबिक़ाती ग़ुलामी जो शिकार आहिनि। अक्सर क़ौमूं ऐं मुल्क कंहिं न कंहिं दौर में तबिक़ाती ग़ुलामी सां गॾु क़ौमी ग़ुलामी जे
पांजारी में फाथल रहिया आहिनि। अहिड़ी रीति ॿिटे ग़ुलामी जो शिकार रहिया आहिनि। सिंधी अवाम हुए त हज़ारे सालनि खां वठी अॼु ताईं वरेरनि ऐं सरमाएदारनि ऐं संदन जोड़ीवालनि जे तबक़ाती ग़ुलामीअ जा शिकार रहंदा अचनि, पर विच विच में ॻच अरसो हू तबक़ाती ग़ुलामीअ सां गॾु क़ौमी ग़ुलामीअ जा बि शिकार पए रहिया आहिनि। समन जे दौर जी शुरूआति खां वठी कलोनी जे दौर जी शुरूआति ताईं अटकल 200 सालनि खां मथे जो अरसो सिंधी अवाम जी तारीख़ जी बदतरीन दौरनि मां हिकु आहे। उन दौर में सिंध परॾेही फ़ौरन ऐं ज़ालमनि यानी सिंधी वरेरनि सरदारनि पीरनि मुड़नि सां गॾु परॾेही फ़ौरन ज़ालमनि यानी अरगोननि तुर्खाननि ऐं मुग़ल साम्राज्यनि जी बि ग़ुलाम रही आहे। इहे साम्राज्य दुनिया जे बदतरीन फ़ौरू ऐं ज़ालिम साम्राज्यनि मज़ा हुआ, इंसानी वेस में जिनसी आदमखोर हुआ। हू अवाम जे कई कमाई ज़बरदस्ती खणी वेंदा हुआ। माण्हू वीचारा लखें खरार अन्न ऐं बेअंदाज़ कमंद ऐं ॿियूं क़ीमती जिन्सूं उपाइण जे बावजूदि सदाईं बुखिया ऐं उघाड़ा रहंदा हुआ। ख़ुदि साम्राजी तारीख़ नवीस लिखनि था त सिंध में के अहिड़ा इलाइक़ा हुआ जिथे माण्हू अन्न अखियुनि कोन ॾिसंदा हुआ। साम्राजी ऐं संदन कामोरा जॾहिं बि वणंदो हुअनि तॾहिं को न को बहानो करियो माण्हू मारियो, संदन ज़ालूं ऐं ॿार बचा खणियो वेंदा हुआ। माण्हू ज़रे ॻाल्हि तां काठनि में बंदि थिया पिया हूंदा हुआ या क़तल पिया थींदा हुआ। कंहिंजी बि न कमाई सलामत हुई, न अहल अयाल, न जान, न इज़त। हर कंहिंजो साह मुठ में हूंदो हो। को फुलट ज़ालिम अंधेर ख़िलाफ़ बड़क बि ॿार कढंदो त उनखे ऊचनि बुर्जनि तां हेठि किराए मारींदा हुआ, या सूर्य ते लटकाईंदा हुआ, या घाणे में पीड़ाईंदा हुआ, या जेरे खल लहराए गॾह जी खल में बंदि कराए माराईंदा हुआ, ऐं संदन खल में बि बोह भराए उनजो तमाशो ख़ल्क़ खे ॾेखारींदा हुआ, या वरी विछुनि ऐं नांगुनि जे खूहनि में फिटो कराईंदा हुआ। 100 फटका हणी मिसकीन माण्हू मारे छॾनि त साम्राजी कामरनि जी आम विंदर हुई। साम्राज्यनि वटि एशिया जे चूंड तरबियत याफ़्ता बदमाशनि ऐं रहज़न धारियलनि जूं फ़ौजूं हूंदियूं हुयूं, जिन जो ॼाए ॼम खां वठी पेशो ई हो। माण्हू मारण उन धंधे खां सवाइ ॿियो कखु छिनी कोन सघंदा हुआ। खेनि माउ पेटां सुती युवा पयल हूंदी हुई। अफ़गानिस्तान, उज़्बेकिस्तान, ईरान, तोरान, तातार, तुर्कमानिया ऐं ॿियनि इलाइक़नि मां भर्ती कयल उन्हनि रहज़न फ़ौज वारनि जी दिलि में अवाम लाइ अज़ली नफ़रत हुई, ऐं हू संदन खून जा प्यासा हूंदा हुआ। खेनि सॼे हिंदुस्तान ऐं एशिया जे ॿियनि केतिरनि मुल्कनि में विहण जो ज़बरदस्त तजुर्बो हूंदो हो। हू सवें क़ौमुनि जो रतु पियो ऐं संदन हॾ करटियो वेठा हुआ। तंहिं करे आम माण्हू हिननि अॻियां ॼण ॾुढुनि जे धण वांगुरु हुआ। अवाम तंग थी हथियार बि खणंदा हुआ त बि इहे न एॾे आलमी सतह जे ट्रेनिंग वरितल हूंदा हुआ, न वरी वटि अहिड़ा हथियार हूंदा हुआ। इंसानी क़तलामनि जे बैनुल-अक़वामी ट्रेनिंग रखंदड़ अहिड़नि बेरहम रत प्याग फ़ौजनि जे हूंदे आम माण्हू लाइ सवाइ हर हुकुम जे तामील करण जे ॿियो रस्तो को न हूंदो हो। साम्राज्यनि में तज़ाद बि हुआ, पर तंहिं हूंदे बि मंझंदि ज़बरदस्त ज़ाब्तो ऐं ॿधी हुई। संदन हिकिड़ो मर्कज़ ऐं हिकिड़ी नज़रियाती, सियासी ऐं फ़ौजी हाई कमान हुई। 24 कलाक सरगर्म हूंदी हुई। अवाम अक्सर छिड़ हुआ, मंझंदि ॿधी न हुई। वॾेरा ऐं सरमाएदार खेनि ज़ातियुनि ऐं क़बीलनि जे अहिड़े चकर में विझो वेठा हुआ जो हिकिड़ी ज़ात ऐं क़बीले जा सिंधी ॿी ज़ात ऐं क़बीले जे सिंधियुनि खां बुछा खाईंदा हुआ ऐं खेनि धारियो दुश्मन करे लेखींदा हुआ ऐं अक्सर हिननि सां खूनरेज़ लड़ाइयुनि में फाथल हूंदा हुआ। मुग़ल साम्राज्य वटि हिकु सॼे खंड जूं फ़ौजूं हुयूं। सिंध जे माण्हुनि जो ॿियो को बि भरजलो कोन हो। हर क़बीले जो सरदार फ़क़ति पंहिंजनि नंढड़नि राजनि ऐं क़बीलनि ते हो। साम्राजी वॾियूं साज़िशूं करे राजनि खे अञा बि वधीक पाण में विढ़ाईंदा हुआ ऐं हिक ॿिए ख़िलाफ़ु हथियार इस्तेमालु कंदा हुआ। तंहिंखां सवाइ साम्राज्यनि वटि पंहिंजनि ज़र ख़रीद मुलनि ऐं पीरनि जी हिकिड़ी ज़बरदस्त नज़रियाती ऐं रूहानी साम्राजी फ़ौज हुई, जेका हर वक़्तु साम्राज्यनि पारां अवाम ख़िलाफ़ु मस्जिदनि, खानकाहनि, ॻोठनि ऐं शहरनि में प्रोपेगेंडा जी जंग मचायो वेठी हूंदी हुई ऐं माण्हुनि खे साम्राज्यनि जी ताबेदारी करण लाइ मजबूर कंदी हुई। उहा खेनि डपु ॾींदी हुई त जेकॾहिं हिननि साम्राज्यनि जी ग़ुलामी में ज़रे जेतिरी बि कोताही कई त खेनि हिन दुनिया में त ज़लील ऐं तबाह कयो वेंदो, पर ईंदड़ दुनिया में बि संदन वास्ते जहन्नम जा अज़ाब हूंदा। मतिलबु त अवाम लाइ अरगोन, तुर्खान ऐं मुग़ल साम्राज्य सां मुक़ाबिलो ईअं हो जीअं माकोड़ी हाथीअ सां विढ़े। उन्हनि सभिनी हक़ीक़तुनि हूंदे तारीख़ मां पतो पए थो त सिंध जे वतनदोस माकोड़ियुनि साम्राजी हाथियुनि सां न रुॻो विढ़ण जी जुरत कई, पर हिननि खेनि अहिड़ा टोटा चॿाया जो साम्राज्य जे बदन मां सदाईं सोटूं उभरंदियूं हुयूं। सिंध जूं 3 डिवीज़नूं
उन दौर में सिंध के इंतज़ामी तरह साम्राजन टिनि हिसनि में विरायो हो। ठट्टो, बखर ऐं सेवण सॼी सिंध खे विलाए छॾींदा हुआ। ठट्टे जे इलाइक़े खे ठट्टो सॾिबो हो ऐं उते गवर्नर हूंदो हो। उन जे मातहत ठट्टे, चाचकान, नसरपुर ऐं चाकर हाला जा ज़िला हुआ। बखर डिवीज़न खे बखर मुल्क सॾिबो हो ऐं बखर जा तालुका ही हुआ: माथेलो, अलूर, लधो, गागन, काकरी, दरबेलो, जतोई, चांडका ऐं टक्कर। सेवण डिवीज़न खे सेवण मुल्क सॾिबो हो जंहिंजा तालुका ही हुआ: बागबानान, पाट, नेरून-कोट, काहान, बूबक, हवेली, सेवण, नेरून, सन, जुणेजा, खितो ऐं लाखाट। इहे ॿई डिवीज़नूं जागीरदारनि जे मातहत हूंदियूं हुयूं। बखर में 8 तालुका ऐं सेवण में 11 तालुका हूंदा हुआ। अटकल 300-400 साल अॻु मुख़्तलिफ़ तालुकनि में जेकी राज रहंदा हुआ तिन मां के ही हुआ। बखर डिवीज़न जे तालुके माथेले में धारेजा ऐं महर, अलूर में धारेजा ऐं पंवर, लधे गागन में धारेजा, काकरे में मंगनेजा, दरबेल में सहता, राजपुर ऐं बुहण, जतोई तालुके में जतोई, बुलेदी, कोराई, दश्त, लोलटी ऐं शर, चांडका में बुघिया, सांगी, अबड़ा, मधेजा, टक्कर में बुघिया ऐं लाखेर। ठट्टे सूबे जे ज़िले ठट्टे में केहर ऐं नाकामिरा, ज़िले चाचकान में मंदरा, ज़िले नसरपुर में सोढा, खेबर, सांद, जुणेजा, कीरिया, दल ऐं हुनड़, ज़िले चाकर हाला में शोरा, दल, बबर, पलीजा, कोरेजा, लंजार, नारेजा। सेवण डिवीज़न जे तालुके बागबानान में मलक, पंवर, अबड़ा, जुणेजा, बुकेजा, थेबा, चांडका में पाट में ख्वाजा, नेरून-कोट में माछी, पंवर, काहान, गाहा में पंवर, कोरेजा, बुघिया, थेबा, राह, पोटा, भान, सैयद, शेख, बूबक, दल, बुघिया, ख्वाजा, पंवार, हिंदू, पंवर, तालुके नेरून-कोट में मंछर जा मोहाणा वग़ैरह। सन में सैयद, लाखा, कोरेजा, मांझंद में खमाण, छछर, गाएजा, जुणेजा, कोरेजा, पंवर, शेख, बुघिया, तालुके खते में हालेपोटा, शेख, ओठा, परिया, बुघिया, राहूजा, कोरेजा, तुर्क, ॾेथा, भले, लाखा, डायरी ऐं लाखाट में उनड़ ऐं लाखा ऐं ॿिया राज रहंदा हुआ। उन्हनि राजनि जी पाण में ॿधी कान हूंदी हुई। हर को पंहिंजे खाने हो। घणनि राजनि जो हिक ॿिए सां दुश्मनी हूंदी हुई। ॾाढनि ऐं ज़ोरदार राजनि जा सरदार हीणनि राजनि जे मिसकीन माण्हुनि खे फुरन लुटण ऐं क़त्ल करण ऐं संदन ॿार बचा खणी वञणु पंहिंजो हक़ ऐं फ़र्ज़ु सम्झंदा हुआ। उन करे नंढा ऐं कमज़ोर राज बचाव लाइ साम्राजी हाकमनि जे रहम करण ते हूंदा हुआ। इहे अक्सर खेनि बचाव फ़क़ति उन शर्त ते ॾींदा हुआ त हू साम्राजी हाकमनि जो फ़र्माबरदार थिए, जंहिंसां इहे चवनि तंहिंसां विहण लाइ हरदम तयारु हुजनि। वॾनि ऐं वेड़ू राजनि जे सरदारनि जे ग़लति ऐं अवाम दुश्मन पॉलिसी सबबि सिंधी क़ौम जे आम नंढनि राजनि जे वॾी घणाई काती कुसंदे लाचार साम्राजनि खे पंहिंजो मुआफ़िज़ सम्झण ते मजबूर थींदी हुई ऐं साम्राजनि जे हुकुम करण ते राजनि मां हरदम हज़ारे माण्हुनि जी फ़ौज कठी कई वेंदी हुई। जा साम्राजी फ़ौज सां गॾिजी हर बाग़ी कबीले जे बचा पीढ़ करे छॾींदी हुई। जेकी कबीला अहिड़ी रीति मजबूरनि साम्राजनि जे चवण में हूंदा हुआ तिन खे पाक रियत छॾींदा हुआ। उन्हनि सख़्तु अणागिन हालतुनि में बि सिंधी माण्हू ज़ुल्म सही जॾहिं बिना तंग थी पवंदा हुआ त पोइ अहिड़ा पाक रियत क़िस्म जा माण्हू बि साम्राजनि सां मुक़ाबले करण लाइ उथी खड़ा थींदा हुआ। बेवाजिबी ढलनि मरण, बेवाजिबी गिरफ़्तारनि ऐं ॿियनि ज़ुल्मनि ख़िलाफ़ु सिंधी फ़र्द तोड़े सुजान कबीला उथी खड़ा थींदा हुआ ऐं साम्राजी कामरनि खां वठी साम्राजी हाकमनि ताईं कंहिं तां कोन टरंदा हुआ। साम्राज परस्त तारीख़ुनि ख़ासि तरह तारीख़ मज़हर शाहजहानी में असांखे उन्हनि ॻाल्हियुनि जा घणा मिसाल मिलनि था। जिंडी मोहम्मद अली बेग कंधारी बखर जो मुग़ल जागीरदार हो, तॾहिं चांडका जे अरबाब सिद्दीक़ वलंद नंदे ऐं संदसि भेणीअ शहर बेग खे साम्राजी पुलिस नाग क़ैद करे बखर वठी वई। माथेले जो अरबाब जलूब क़ैद कयो वियो। उतां अबड़ा बिगड़ी पिया। सरकारी दीवान कालू नगो ऐं ॿियनि आफ़ीसरनि जिन जे चुर्च ते हमराह क़ैद थिया हुआ तिन खे उफ़ट मारे विधऊं ऐं सिबीअ ॾांहुं वेंदड़ काफ़िलो लुटे खणी विया। साॻी तरह टक्कर तालुके जो पुलिस आफ़ीसर ताहिर मोहम्मद 80 फ़ौजी वठी टक्कर जे अरबाब अब्दुल वाहिद लाखेर खे क़ैद करण आयो। लाखेरनि पाणीअ जो बंदि भञी फ़ौज खे पाणी में फसाए वठी मथनि तीर अंदाज़ी कई।
80 फ़ौजी सुवारनि मां हिकिड़ो बि जेरो कोन छॾियऊं जो खणी पोयनि खे इतलाह ॾे। ताहिर मोहम्मद खे जेरो क़ैद करे पाण वटि ॿधी विहारे छॾियऊं। ॾिसो सुफ़ो 240 246 मीम शीन यानी तारीख़ शाहजहानी। सैयद बा यज़ीद जेको शहनशाह जहांगीर पारां ठटे जो गवर्नर हो, तंहिं पंहिंजे गोद जे पुटु शाह मोहम्मद खे निरालीअ जो थाणेदार मुक़ररु कयो। उहो तमामु बदमिज़ाज आफ़िसर हो। हिक भेरे हाजी वलद बिजार जोखियो सां खरे नमूने पेश आयो ऐं सख़्तु बेइज़्ज़ती कयईं। मुग़लनि जी तारीख़ नवीस मीर यूसुफ जे चवण मूजिबि जोखिया ठटे जे सूबेदार खे सालियानो उठ ऐं रिढूं ढल तोड़ ॾींदा हुआ ऐं ठटे जे मुल्क में अजाई फ़साद खां परहेज़ कंदा हुआ। पर हिननि उहा बेइज़्ज़ती बर्दाश्त न कई ऐं बक़ौल मीर यूसुफ जे जोखिया गॾु थी विया ऐं पंहिंजनि ॻोठनि मां लॾे जबल तरफ़ रवाना थी विया। शाह मोहम्मद पंहिंजी फ़ौज वठी संदनि पीछो कयो। सुलह लाइ घणी कोशिशि कयूं पर मामिलो वधी लड़ाई खे रसियो। शाह मोहम्मद जी फ़ौजनि छोटनि हथियारनि यानी तलवारुनि ऐं नेज़नि जी लड़ाई कई ऐं हू निभागा यानी जोखिया तीरनि जी लड़ाई करणु लॻा ऐं शाह मोहम्मद खे 50 फ़ौजियुनि समेत क़त्लु करे संदनि घोड़ा ऐं हथियार लुटे जबल में घिरी विया। ॾिसो सुफ़ो 50 मज़हर शाहजहानी किताब। उन खां अॻु अकबर बादशाह जे ज़माने में संदसि मुक़ररु कयल बखर जे हाकिम मीर सैयद मोहम्मद अमरू मीर अदल बखर जे माण्हुनि सां वेल वाहे छॾिया, ढलूं ॿीणियूं करे छॾियईं। संदनि आफ़ीसरनि मुल्क में रण ॿारे छॾियो। उन तां बखर जे काकरी तालके जा मङणे जा बिगड़ी पिया ऐं मुग़ल आफ़ीसरनि ते चढ़ी विया। आफ़ीसर साहब भॼी वञी गंबट ऐं पछेरा जे हिकिड़े किले में लिका, पर मङणेजनि उते बि जिंद न छॾनि। बक़ौल तारीख़ नवीस जे हिननि बेअदबी ऐं गुस्ताखी करे घेरे में आयल आफ़ीसरनि ते तीरनि जो वसकारो ॿधे ॾिनो ऐं समूरनि आफ़ीसरनि खे मौत जे दर्जे ते रसाए छॾियऊं। पर बदबख़्तनि काफ़र तोड़े मोमिन आफ़ीसरनि खे गॾे हिकिड़े खूह में उछलाए खूह खे मिटीअ सां लटे छॾियो। ॾिसो सुफ़ो 9 मीम शीन। तुर्खाननि जे दौर में मिर्ज़ा ईसा जे पुटु ऐं ठटे जे गवर्नर मिर्ज़ा मोहम्मद सालिह ठटे जे जतन ते हमिलो करे संदसि मुड़ुसु मारे संदनि ॿार बचा खणी आणे बंदि करे छॾिया। मुरीद नाले हिकिड़े जत जवान कौल कयो त जेसिताईं भरी बाज़ार में दरबारनि ऐं फ़ौज जे विचां मिर्ज़ा मोहम्मद सालिह खे न कुठो अथमि तेसिताईं मथे ते पग जो वर न ॾींदुसि। उहो कौल करे हू ठटे में अची रहियो। तव्हांजो हिकिड़े ॾींहुं हुन पंहिंजो कौल पारियो। भरी बाज़ार में दरबारनि ऐं फ़ौज जे एन विच में गवर्नर जा आंडा कढी विधाईं। तारीख़ नवीस ताहिर मोहम्मद नेसियानी लिखे थो, जेका अछ घुरां खाई आयो हो साब अची ॿाहिरि पयसि। सुफ़ो 108 तारीख़ ताहिरी। जेकी कबीला साम्राज्यनि जे अख में कंडे वांगुरु चुभंदा तिन मंझां हिकिड़ो हो चांडियनि जो कबीलो। मीर यूसुफ शाहजहान जे दौर में बाग़ी ऐं मुफ़सिद यानी साम्राज दुश्मन कबीलनि जो ज़िक्र कंदे लिखे थो, बाग़ियुनि जो ॿियो टोलो चांडिया बरोच आहिनि। हू बाग़बानान तालके जे ॾखण में जबल जो पासो वठियो वेठा आहिनि। पोख बि कंदा आहिनि, माल बि जाम अथनि। सवाइ बख़्तियार बेग ऐं मुंहिंजे वाल जे को बि हाकिम ख़ान पाई जेतिरी बि ढल वठी न सघियो। हू पाण में अटकल 1000 मुड़ुस आहिनि, मंझां 300 सुवार आहिनि ऐं 700 प्यादा आहिनि, पर अहिड़ा फ़सादी ॿिया घटि मिलंदा। हिन बदबख़्तनि जो धंधो ई आहे माण्हू चोराइण ऐं विकिणणु। माल मिल्कियत जी फुलट अलॻि कंदा आहिनि। बाग़बानान जो तालको हिननि हथां ख़राब ऐं ज़ियान थियो आहे। काहान पाठ ऐं अकबराबाद तालकनि जी ज़बूनीअ जो सबबु घणो करे चांडिया आहिनि। शाहजहान जे दौर में सेवण जागीरदार शमशीर ख़ान अज़ब खे इतलाह मिलियो त चांडिया बाग़बानान काहान ऐं अकबराबाद जे तालकनि फुरण लाइ निकिता आहिनि। जागीरदार शमशेर ख़ान फ़ौज वठी चांडियनि ते चढ़ियो। चांडियनि खे अॻुवाट ख़बर पइजी वई, से जबल ते चढ़ी विया। शमशेर ख़ान संदनि ज्वार जे बीठल फसल खे हथु कयो ऐं फ़ौज जे चौधारी बचाव लाइ वॾी खाई खंदक खोटी मोर्चा बंदी करे वेठो। राति जो चांडियनि अची फ़ौज ते तीरनि जो मींहुं वसायो, पर अलाह ताला रहम कयो। ॿिए ॾींहुं शमशेर ख़ान फ़ौज वठी जबल हेठि वियो ऐं चांडियनि जबल मथां बीह ढोल वॼाए ललकारण लॻा। फ़ौज खे मंझां को बि हथु कोन आयो। सुफ़ो 133 मज़हर शाहजहानी किताब। ॿियो बाग़ी ऐं मुफ़सिद कबीलो हो थाना बुला ख़ान जे तरफ़ जे नोमड़नि जो। 3 ॾींहंनि उन्हनि वटि 6000 सुवार ऐं 4500 प्यादा हुआ। मीर यूसुफ हिननि जो बयानु कंदे लिखे थो, हीउ कबीलो पोख कोन करे न की हिकिड़े हंधि घर घाट करे वेहे। जिथे कुझु दफ़ा रहनि उते खे थाणो कोठनि, वटनि घोड़ा उठ रिढूं ॻऊं ऐं ॿेलो ॿियो जाबलू माल
त मता जाम आहे, का कमी कान अथनि। हिन कबीले जो कमु ऐं धंधो आहे फुलट। सेवण जे दरिया जे ओलह तरफ़ वारनि तालकनि ऐं ठटे जे चाकर आला ज़िले में फसाद जी पाड़ ई आहिनि। हेसि ताईं ठटे जो को बि गवर्नर ऐं सेवण जो को बि जागीरदार खेनि लोॾे न सघियो आहे। नोमिलियुनि जी हवेली सेवण तालके ते हिकिड़े हमले जो ज़िक्र कंदे तारीख़ नवीस लिखे थो, नोमिलियुनि जो लश्कर 200-300 सुवार ऐं 700-800 प्यादा हुआ। हू फुर जो माल कायो जबल ॾांहुं पए विया। मुग़ल फ़ौजी कमांडर शाह ख्वाजे ॾिठो हो त नोमिलियुनि सां तीर ऐं तलवार जी लड़ाई कान ठहंदी, छो त हू हिकिड़ा त घणा आहिनि, ॿियो तीर अंदाज़ी जा बि माहिर आहिनि। सो मुग़ल फ़ौजी परे खां बीह बंदूकुनि जा फायर करण लॻा। नोमिलियुनि फुर जो माल जबल ॾियारे मोकिलियो ऐं पाण बि तीरनि जी लड़ाई करण लॻा। तां जो राति पइजी वई ऐं मुग़लनि जे अज़बक फ़ौज खां को बि खरतेल निकिरी न सघियो। ॾिसो सुफ़ो 13 मज़हर शाहजहानी। मुग़ल हाकिम जॾहिं नोमिलियुनि सां विड़ी न पहुता तॾहिं खेनि लालच जो शिकार बणाइण लाइ जागीरूं ॾिनियूं, पर बकौल यूसुफ मेरक जे नोमिलिया पंहिंजे कुदन करतूतनि यानी मुग़लनि जी मुखालफ़त करण खां बाज़ न आया। ॾिसो सुफ़ो 137 मज़हर शाहजहानी। मुफ़स्सिदनि ऐं बाग़िन यानी साम्राज्य दुश्मननि जो टियों टोलो हो शोरा, दल ऐं बबर। मीर यूसुफ मुग़लनि जी हिमायत कंदे उन टोले वारनि खे हरामज़ादा ऐं फ़सादी सॾे थो। हू शहनशाह शाहजहान खे रिपोर्ट थो करे त उन्हनि 3 कबीलनि तुर्खाननि जी हुकूमत तबाह करे छॾी। ताजो ठटे जे हाकिम खुसरू बेग जी वॾे पुट रुस्तम खे शोरा कुई विया। हू फ़ौज गॾु करे शोरनि ते काए वियो, पर हू नोमिलियुनि सां गॾु जबल में गुम थी विया। खुसरू बेग कोयार वणकार ताईं पुठियां डोड़ियनि, पर वरिस कुझु बि कोन। ॾिसो सुफ़ो 40-41 किताब मज़हर शाहजहानी। सेवण जे हाकिम शमशीर ख़ान पंहिंजा 300 अज़बक फ़ौजी जवान जहांगीर बादशाह जे ठटे लाइ मुक़ररु कयल नएं गवर्नर मज़हर ख़ान मैमूरी सां गॾु बॉडीगार्ड करे ठटे जे अॻे हाकिम खुसरू बेग खे उज़बन जे आकड़ ॾिसी साड़ थियो। ठटे जे अॻे हाकिम खुसरू बेग खे उज़बन जी आकड़ ॾिसी साड़ थियो, चई त हिननि उज़बकनि जी टिक मां कुझु वर लाहिजे। सो नएं गवर्नर मज़हर ख़ान खे चई, शोरनि बबरनि ऐं दलनि जा कबीला बाग़ी थी विया आहिनि, ख्वाजा जान खे ओॾां मोकिलिजे। उज़बक हिन इलाइक़े जा वाक़िफ़ न हुआ। डिॼंदा लाचार रवाना थिया। शोरनि ऐं बबरनि ऐं दलनि हिननि जी ख़बर ॿुधी अटकल 2000 सुवार ऐं 8000 प्यादा फ़ौज गॾु करे वरिती ऐं मुग़ल फ़ौज जा घट जले वेही रहिया। तां जो उज़बक नेरून कोट हैदराबाद जे आसपास जे मैदान में अची पहुता। सिंधनि हर सुवार सां 4 प्यादा यानी 2 सुवार जे हिकिड़े पासे त 2 ॿिए पासे करे बीहारिया। उज़बक जीअं ई हमलो करे आया त सिंधनि जे प्यादनि हणी दुश्मन जे सुवारनि जे घोड़नि जूं टंगूं कपे ते छॾियूं ऐं उज़बक फ़ौजनि घोड़नि जे पुठनि तां अची पट ते फ़क़ो थिए कयो ऐं शाद जे दर्जे खे वञी थिए पहुता। उज़बकनि जो मांझी मुड़ुसु ख्वाजा मोहम्मद सुल्तान मारिजी वियो। ॿिया शिकस्त खाई वञी नेरून कोट किले में लिका। ॾिसो सुफ़ो 42 ऐं 43। मुग़ल रिपोर्टर शहनशाह खे वधीक रिपोर्ट थो करे त शोरनि में इस्माइल शोरे बग़ावत में नालो कढियो आहे। हमेशह नकारनि ऐं शाही ॾोलीअ सां सफ़र करे थो। जबल जे कबीलनि ऐं सरकारी रियत मां को बि साणुसि मुक़ाबिलो न करे सघियो। ॿियो दाऊद शोरो बि नामवर हो। दलनि में वरी मनाई दल नालो कढियो। ॾिसो सुफ़ो 43 ऐं 44 किताब तारीख़ मज़हर शाहजहानी। साॻी तरह बाग़बाननि जा थेबा बि साम्राज्यनि खे हरगिज़ न वणंदा हुआ ऐं हुननि थेबनि खे हरामज़ादे जो लक़ब ॾियण ते मजबूर थिया। हिकिड़ो सिंधी कबीलो अहिड़ो बि हो जंहिंजे साम्राज्य दुश्मन वेड़ जे भेट असीं सॼे हिंदुस्तान तोड़े ॿी दुनिया जे नामवर आज़ादी पसंदि कबीलनि जे वेड़नि सां करे सघूं था। अमेरिका जे जग मशहूरु नाविल नवेस वन वर्ड फास्ट जे बहितरीन तारीख़ी नावलनि मां हिकिड़ो नाविल हिकिड़े रेड इंडियन कबीले बाबति आहे जेको अमरीकी फ़ौज जे क़ैद मां फ़रार थी अणागा सफ़र कंदो ऐं खूनरेज़ मुक़ाबिला कंदो पंहिंजे वतन पहुचे थो। सर वाल्टर स्कॉट पंहिंजे जाबलू कबीलनि जी सुरियाई अॾाईअ जा लाज़वाब दस्तान लिखिया आहिनि। जेकॾहिं सिंधियुनि खे अहिड़ो नाविल नवीस या तारीख़ नवीस मिले हा जो हिन कबीले जे मुड़सी हिमत उरचाई ऐं दिलेरी जा दास्तान लिखे हा त हिंदुस्तान बल्कि दुनिया जी तारीख़ ऐं अदब खे हिकिड़ो नओं रोशन बाब मिली वञे हा। अॼोके ज़माने में उर्च ऐं अॾे ॾाह भरे ऐं सोभारे सुरियाईअ खे वियतनामी सुरियाई जे नाले सां सॾिजे थो। असांजी तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो बि कबीलो थी गुज़रियो आहे जंहिंजे माण्हू खे असीं उन ज़माने जा वियतनामी सॾे सघूं था ऐं संदनि मुक़ाबिलो उन दौर जे हाकारी साम्राज्य दुश्मन गोरीला कबीलनि जहिड़ो यूसुफ ज़ैन खटकनि मरिन मरहटनि ऐं तेलगोनि सां करे सघिजे थो।
लेखक रसूल बख्श पली जो आवाज़ ऐं तरतीब शफ़ीक अहमद कांधड़ो। दोस्तो, तव्हांखे ही असांजो सिलसिलो कीअं लॻे थो, महिरबानी करे पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। तव्हांखे को मज़मून पसंदि आहे मोहतरम रसूल पली साहिब जो, त उन जे बारे में असांखे ॿुधाईंदा जीअं असीं इहो मज़मून आवाज़ जी सूरत में माण्हुनि ताईं पहुचाए सघूं। दुनिया में केतिरा ई ज़रिया आहिनि जंहिंमें लिखण ऐं वीडियोग्राफी बि आहे, त उन सां गॾु आवाज़ जी दुनिया जी बि पंहिंजो अहमियत ऐं क़दुरु आहे। उन जे करे तव्हांजी राय जो मुंतज़रु आउं रहंदुसि। शफ़ीक कांधड़ो, महिरबानी।